गनियारो भरिसां गुज़िरियल क़ौमी शहरा ते गुज़िरियल टीहनि खां ट्रैफ़िक जाम आहे, जंहिं करे हज़ारनि जी तइदाद में गाॾियूं बीठी पियूं आहिनि। ट्रैफ़िक जाम हुजण करे मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। 3 ॾींहंनि खां वॾा ट्रॉलर पिणु कतारुनि जी सूरत में क़ौमी शहरा ते बीठल आहिनि। रोड ते गाॾियूं हुजण करे एमरजेंसी में अस्पतालुनि ॾांहुं विझड़ एम्बुलेंसूं पिणु रोड ते फाथल रहनि थियूं, जंहिं करे मरीज़ तड़पी रहिया आहिनि। 3 ॾींहंनि खां रोड जाम हुजण करे कंहिं बि इंतिज़ामी अमलदार मामले जो नोटिस न आहे वरितो। शहरियुनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी ट्रैफ़िक जी रवानगी बहाल कराए मुसाफ़िरनि खे परेशानी खां बचायो वञे। कैमरामैन ज़ुबैर अहमद सां गॾु इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, खंडियारो।